अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, हामिला औरत अने मुर्जिया औरत करो एक कज़ा कनियो फिदियो दिए अथवा रोज़ो रखें, करो हुक्म है इन जे रोज़े के मुतालिक। हामिला उहा औरत जेको हमल थी आहे, अने मुर्जिया उहा औरत जेको बच्चे के दूध पीराए थी। इहा औरत जेकॾहिं पिंड जे हिन औरत जे जान के ख़तरो न आहे रोज़ा रखे, बच्चे के ख़तरो न आहे रोज़ा रखे, हामिला आहे चाहे मुर्जिया आहे। अच्छा, हाणे मुंदो आहे जेकॾहिं बच्चे के ख़तरो थी सघे थो त अहनाफ़ जे मसइले जे मुतालिक़ अहनाफ़ जे मसाले जे मुताबिक़ इहा औरत रोज़ो त न रखे, पण बाद में क़ज़ा करे अने क़ज़ा प्लस हर रोज़े जे बदिले हिकिड़े मिस्कीन खे खाराए। अहनाफ़ जे नज़दीक ई मसइलो आहे। अच्छा, जमहूर जे दरमियान ॿ मुंदा आहिनि। हिकिड़ो मुंदो हीअ आहे त इहा औरत तकलीफ़ आहे अने बच्चे के ख़तरो आहे, पिंड जी जान के ख़तरो आहे रोज़े जी वजह सां, त रोज़ो कीन रखंदी, बाद में क़ज़ा कंदी, रोज़ो न रखे। हाणे हिन लाइ ॿ सूरत आहिनि। हिकिड़ी त इहा सूरत जे इहा औरत बाद में रोज़ो न रखे, क़ज़ा जी ज़रूरत न आहे अने फिदियो ॾेई ॾे। शेख इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फ़तवे में फरमायो हुयो त इहा हिकिड़ी रिवायत अब्दुल्लाह इब्न अब्बास अने अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो थी आहे, अने जमात सल्फ़ मुंहिंजा पिणु अमोक इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि जे इहा औरत फिदियो ॾे, रोज़ो इन मथे लाज़िम न आहे, क़ज़ा न आहे। जॾहिं त शेख इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त ॿियो कौल जेको राजे अने सही आहे उहो ई आहे त इहा औरत मरीज़ अने मुसाफ़िर जे दर्जे में अची वई आहे। मुसाफ़िर बाद में क़ज़ा करे अने मरीज़ बाद में क़ज़ा करे, लिहाज़ा इहा औरत बाद में क़ज़ा कंदी। ई राजे मसइलो आहे। इन जे बावजूदि जेकॾहिं कोई इंसान इनखे निकी आहे जे आऊं रमज़ान सूदीअ रोज़ो न रखी सघां, क़ज़ा की न थींदी अने फिदियो न भराणो, ज़ाती अहिड़ा हालात हुअनि था इंसान जा, इहा औरतुनि लाइ ख़ासि आहे, कारण की औरत नाक़िसुल अक़्ल आहे अने औरत खे अलाह उहा सहूलियत ॾिने जंहिंमें औरत खे लाभ गीड़ो खपे। लिहाज़ा जेकॾहिं राजे कौल जे मुताबिक़ बाद में क़ज़ा कंदी अने क़ज़ा न करे सघी, अॻे केतिरे फेरा इन क़ज़ा कयो हुयूं, हिसाबु कई गाम में केतिरी 20-22 क़ज़ा कयो हुयूं। जे क़ज़ा नथो थी सघे त आउं अहिड़ो को फ़तवो नथो ॾियां, पण मरजूह कौल इब्न अब्बास अने अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो आहे जे इहा औरत न सरंदे, पण कौल मरजू आहे, राजे अने अफ़ज़ल न आहे, गैर अफ़ज़ल अने मरजूह कौल आहे जे ख़ाली फिदियो ॾे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।